पढ़ियो पढ़ी जा सबक नी सूर जो, पढ़ियो पढ़ी जा सबक नी सूर जो, मीम रख जा मन में अलफ ते अॻियां चितां चोरी जा, इहा लात लतीफ़ चए। सो वेली साथियो, जे लतीफ़ लात मेरान टीवी जी तारीख़ी फ़िक्री ऐं तहक़ीक़ रिहान शाह जा पंध पेचरा सां गॾु आउं आहियां सलीम भुट्टो लतीफ़ी। अॼु असां हिकु नए रुख में लतीफ़ साईं जे हमअसर धुरियूं जेके आहिनि ऐं इल्मी अदबी दीनी हवाले सां जेके ख़िदमतूं आहिनि उन्हनि जूं उन रुख में असां पंधु पिया आहियूं। ऐं हींअर सांगड़ खां 15 किलोमीटर नारो जेको वाह आहे उन उभरंदो नारो जेको आहे उन जी उभरंदी कंधी ते तारीख़ी शहर आहे जेको लतीफ़ साईं जे दौर खां बि अॻु जो उन जो वजूदु। ऐं हीउ शहर ॿिनि जायुनि ते साॻे नाले सां चौटियारियूं जेको सो आबादु थियो ऐं एतिरी तारीख़ी क़दीमी शहर आहे जंहिंजो पस मंज़र कुझु हिन तरह आहे। जीअं मूं बैत पढ़ियो त इल्म जे हवाले सां हो त हीअ सिंध जे तॾोकी ऐं वेंदे विरहाङे जे टाइम ताईं उहा दर्सगाह रही आहे जेका मुसलसिल 11 पीढ़ियूं जेके से हिते दर्सो तदरीस जे हवाले सां ख़िदमत कंदा रहिया आहिनि। ऐं लतीफ़ साईं जो हिते अचण बि साबित आहे। ऐं ॿी अहम ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त अब्दुर्रहीम गिरोहड़ी शहीद जेको आहे उहो बि हिन मदरसे मां मियां मुबीन जो शागिर्दु रहियो, हिते पढ़ियो, हिते रहियो ऐं लतीफ़ साईं जी बि हिते हुननि सां मुलाक़ात थी आहे। त इन पस मंज़र में जॾहिं असां ॻाल्हायूं था त मियो मोहम्मद मुबीन जेको हिन दर्सगाह जो बुनियादु विझंदड़ हो चौटियारियूं जे दर्सगाह जो, उन सां गॾोगॾु हुन कुतुब खानो याने लाइब्रेरी ठाही त अॻे छापी जेके किताब न हूंदा त हथ सां लिखिया वेंदा हुआ त पाण बुज़ुर्ग दीन जो तालीम जे हवाले सां एॾो दर रखंदड़ हुआ जो पूरी ज़िंदगी जेसिताईं हयात हुया त किताब जेके नायाब किताब जेके आहे उहे पंहिंजे हथ सां नक़ल करे उहे जेके मसौदा बि पंहिंजे कुतुब खाने में रखियऊं त मौजूदु जेके शागिर्द हिते पढ़नि था ऐं जेके आसपास जे ॿियनि इलाइक़नि जो को सूंहो माण्हू इल्म जो ज़ौक़ रखंदड़ माण्हू जेकॾहिं इल्मी हवाले सां सघारो ऐं सूंहप वठणु चाहे, सघारो थियणु चाहे त उहो बि अची उन किताबनि मां फैज़ हासिलु करे सघे। साॻे वक़्तु पंहिंजे भाइटियो जेको इज़तुल्लाह जे नाले सां मशहूरु आहे ऐं ठटे में ज़ेर तालीम हुया, पहिरियों ठटे में रहंदा हुआ त उन खां बि ठटे जे दर्सगाहुनि में कुतुब खाननि में जेके नायाब किताब हुआ हुन जे हथ अखरी नक़ल कराए उहे बि जेके मसौदा हिते आंदऊं त हीउ तंहिं दौर में ई शख़्सी हवाले सां हीउ तमामु सघारो हिकिड़ो कुतुब खानो थियो ऐं इल्मी हवाले सां तमामु वॾी दर्सगाह रही। ऐं इहा 11 पीढ़ियूं मुसलसिल जेको मियो मुबीन जंहिंजे पीउ जे नाले सां ओभायो नालो ॿुधाए थो वञे जेको हिकिड़ो दरवेश हो अलाह जो, ऐं उन जो पुटु मियो मुबीन जेको ठटे में पढ़ियो ऐं पोइ हिते वापसि अची पंहिंजे ॻोठु चौटियारियूं में अची जेको सो हिन मस्जिद जो, मदरसे जो ऐं कुतुब खाने जो बुनियादु रखियो। ऐं पोइ पंहिंजी विसाल इहो 1140 जो ज़मानो आहे हिजरी जो, जॾहिं पाण तालीम खां फ़ारिग़ थी ठटे खां वापसि अची हिन दर्सगाह जो क़याम कयो ऐं कुतुब खानो बि जोड़ियो। ऐं 1195 में संदन विसाल थियो। विसाल खां पोइ पंहिंजे भाइटे जेको ठटे में हूंदो इज़तुल्लाह, मियो इज़तुल्लाह, उन जे हवाले कई वई ॻाल्हि। उन खां पोइ हिननि जी पीढ़ी में 11 जेके पीढ़ियूं आहिनि जेके हिन मदरसे खे संभालींदा आया ऐं कुतुब खाने में बि वाधारो कंदा आया ऐं आसपास जे ॾेह परॾेह जा शागिर्द जेके हिते इल्मु पढ़ाईंदा रहिया ऐं हितां नाले वारा जेके आलिम ऐं आलिम दीन पंहिंजूं सनदूं वठी जेके फ़ारिग़ थिया ऐं उन्हनि वरी दीन जी ख़िदमत कई। ऐं इन दीनी ख़िदमत खां अलावा ॻाल्हि कंदो हलां, हीअ सिंध जी पहिरीं दर्सगाह हुई तॾो के कलोड़ा दौर में बि सिंधी में जेको सो तालीम ॾिनी वेंदी हुई ऐं उन सिंधी में जेका तालीम ॾिनी वेंदी हुई त उन में बि दीनी फ़र्ज़ जेके आहिनि उन जी बजा आवरी जो तरीक़ेकार ऐं अख़लाक़ियात जे हवाले सां जेको सो पढ़ायो वेंदो हो त हीअ उहा दर्सगाह आहे जिते अरबी पारसी सां गॾोगॾु सिंधी जी तालीम बि जेका सा हिते मौजूदु हुई। ऐं इन निस्बत सां हिन चौटियारियुनि जी दर्सगाह एॾो उरूज वरितो जो ॾेह परॾेह जा शागिर्द हिते पढ़ाईंदा हुआ ऐं सुठा सुठा उस्ताद जेके हिते पाण जेको तालीम ॾींदा हुआ ऐं हितां सुठा उस्ताद जेके आलिम दीन थी करे ॿाहिरि निकिता। ऐं लतीफ़ साईं जो अचण बि हिते साबित आहे। ऐं
हिते ई वरी शहीद अब्दुर्रहीम गिरोड़ी जेको हिते शागिर्दु हुयो उन्हनि जी मुलाक़ात लतीफ़ साईं सां बि हिते थी ऐं गिरोड़ी शरीफ़ जे पोयरनि वटि अॼु बि लतीफ़ साईं जूं ॿ शयूं जेके सुखड़ी तौरु ॾिनल हुयूं हिकु जमनी वटो आहे ऐं ॿियो शायदि आसा यानी लठ आहे उहा बि उन्हनि जे बुज़ुर्गनि वटि अॼु बि मौजूदु आहे उते उहे बि लतीफ़ साईं हिते जेके से अब्दुर्रहीम गिरोड़ी साहिब खे ॾिनियूं ऐं हिन बुज़ुर्ग वटि लतीफ़ साईं जो अचणु इहा ॻाल्हि साबित करे थो त लतीफ़ साईं तालीम ऐं इल्म जे हवाले सां अहलियत रखंदड़ सुहिणप रखंदड़ माण्हू जा केतिरा क़दुरदान हुआ जो हुननि वटि हली अची मुलाक़ात कनि था ऐं उन्हनि सां पंहिंजा ख़्याली ऐं सुफ़ियाना या रूहानी ऐं मज़हबी वीचार वंड कनि था त हीअ दर्सगाह पंहिंजो 11 पीढ़ियूं उरूज ॾिठो ऐं 1947 में विरहाङे जे टाइम अॻिपो हितां जो आख़िरी बुज़ुर्ग मियो हाजी मोहम्मद जेको सो हितां खां मुस्तक़िल तौर ते सऊदी अरब लॾे वियो ऐं मदीने मुनवरा में जेको सो मुस्तक़िल रहाइश अख़्तियार कयूं ऐं अॼु ताईं बि हुननि जो ख़ानदान पीढ़ी दर पीढ़ी उते मौजूदु आहे ऐं सुखिया सताबा आहिनि पर हितां हिन दर्सगाह जे हवाले सां या हितां जेके हिन जूं हवेलियूं आहिनि या हिते जेको ॿियो हिननि जूं निशानियूं आहिनि उन्हनि जी हू जेका असां वाहर न करे सघिया आहिनि अमली तौर ते अलबत्ता पंहिंजी नुख मां पंहिंजी लिछी ऐं बिरादरी मां हींअर हिकिड़ो बुज़ुर्ग बि आहे मियां अहमद हाजी अहमद उहो जेको सो हिन मदरसे खे पंहिंजे वित वसार संभाले पियो